अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वली कार और हैं मारवी थीम सबका पहली शाम के नाज़रीन हेडलाइंस। कराची में कौमी असम्बली जे तक केने 240 ते तहरीक लब्बैक पाकिस्तान वोटन जी वीर गणप जी दरख्वास्त जमा कराई छॾी। वीर गणप जी दरख्वास्त TLP उम्मीदवार शहजादा शहबाज पारां जमा कराई वई आहे। FATF ग्रे लिस्ट बाबत मुल्कन जे स्टेटस जो ऐलान अॼु कंदो। पाकिस्तान जी ग्रे लिस्ट मां निकिरण जा चिट्टा इम्कान। इख्तियारनि मूजिब हिन वक़्त ताईं मिलियल इतलान मूजिब हिन भेरे मामलो पाकिस्तान जे हक़ में वेंदो ऐं ग्रे लिस्ट मां निकिरण बाद बि पाकिस्तान खे मामला तय करण में 7 खां 8 महीना लॻी सघनि था। ग्रे लिस्ट मां निकिरण जी सूरत में FATF जी टीम पाकिस्तान जो दौरो कंदी। FATF जो इजलास पैरल में जारी आहे। अॼु राति FATF जो इजलास ख़त्म थियण बाद बयान जारी कयो वेंदो। परॾेही मामलनि वारी मुमलिकती वज़ीर हिना रब्बानी खर चयो आहे त FATF इजलास बाबति बुध सुध वारी रिपोर्टिंग खां पासो कयो वञे। पाकिस्तान हुकूमत छॾियारे मामले ते मीडिया ब्रीफिंग वेंदी। रुपए जी कदर में लगातार घटिताई जारी। अमेरिकी डॉलर 208 रुपयनि जो थी वियो। इंटरबैंक में डॉलर तारीख़ी बुलंदी ते पहुची वियो। 83 पैसा इज़ाफ़े बाद अमेरिकी डॉलर 208 रुपया 50 पैसनि जो थी वियो। पाकिस्तान स्टॉक मार्केट में बि हिकु भेरो ॿीहर ज़बरदस्त तेज़ी अची वई। वफाकी राजधानी इस्लामाबाद ऐं पेशावर समेत मुल्क जे उतरनि इलाइक़नि में ज़लज़लो माण्हू ख़ौफ़ सां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। मुल्तान, फैसलाबाद, एबटाबाद, सबात, पालाकंड, बुनेर, बाचोड़, कोहाट में ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया। माण्हू ख़ौफ़ सां घरनि ऐं ऑफिसनि खां ॿाहिरि निकिरी आया। कंहिं बि क़िस्म जे जानी नुक़सान जा इत्तला न मिलिया। इमरान खान जी लॻायल महांगाई वारी बाहि ते ज़ाब्तो आंदो वेंदो। इमरान खान बनी गाला में लिकी अवाम खे रोडनि ते सॾे रहियो आहे। सिंध समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम रज़ीक़ चयो आहे त नालाइकनि, नाहिलनि ऐं चोरनि जे सॾ ते केरु बि न निकिरंदो। आवाम पुलिस एहलकारनि खे शहीद कंदड़नि सां गॾु न निकिरंदो। IMF सां कमज़ोर मुआहिदो इमरान खान करे पियो। इमरान साज़िशी थी त पाकिस्तान डिफॉल्ट करे वञे। मुल्क में मुआशी तबाही वारो गंद बि इमरान खान ई पखेड़ियो आहे। भारत जी हाणोकी हुकूमत हिंदू नवाज़ जे एजेंडा ते सरगर्म आहे। परॾेही मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु बयान में चयो आहे त इस्लामोफोबिया ऐं BJP लीडरनि जे ताज़न दिमाग़ सां संगीन माहौल पैदा थी रहियो आहे। मुल्क जी परॾेही पॉलिसी जो पॉलिटिकल असरनि सबब सिधी रीत मुतासिर थी रही आहे। क़ौम तौर खेनि पाकिस्तान खे बहितर पोज़ीशन में आणिणो आहे। भारत ऐं पाकिस्तान में मज़बूत इक़्तिसादी लाॻापा हुजनि हा त शायदि ॿई मुल्क इंतहाई क़दम न खणनि हा। हाणोकी हुकूमत खे मसइला गुज़िरियल हुकूमत खां मिलियल आहिनि। हुकूमत उन्हनि जे हल लाइ भरपूर क़दम खणी रही आहे। मुस्लिम लीग काफ जे अॻवान ऐं MNA मॉरिस लाही मनी लॉन्ड्री केस में हिकु सफ़े ते ॿधल तहरीरी जवाब FIA वटि जमा कराए छॾियो। मॉरिस लाही पाण ते मड़ियल इल्ज़ामनि खे बेबुनियाद करार ॾेई छॾियो। मॉरिस लाही पंहिंजे जवाब में चयो आहे त नवाज़ भट्टी ऐं वज़ीर अब्बास खे हू नथो सुञाणे ऐं कसम खणी सघे थो त हू कंहिं माली फ्रॉड में मुलविस आहे। FIR में इल्ज़ाम कूड़ा ऐं बेबुनियाद आहिनि। शुगर मिल्स में कानून मूजिब हिसो विधो ऐं रिटर्न्स बि जमा कराया।
इलेक्शन कमीशन आमिर लियाकत जे लाॾाणी बाद क़ौमी असैम्बली जे ख़ाली थियल तक एन 245 ते ज़िमी चूंड जो शेड्यूल जारी करे छॾियो। इलेक्शन कमीशन मूजिब सईद हतीम हैदर खे एन 245 जे लाइ रिटर्निंग ऑफिसर मुक़ररु कयो वियो आहे। नामज़दगी कार्ड समाज 24 जून ताईं जमा कराए सघिबा, जॾहिं त पोलिंग 27 जुलाई ते थींदी। नाणे वारो वज़ीर अवाम खे चोथों टुको लॻाइण वारो आहे। अवामी लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त केस ख़त्म थियण खां पोइ ई इलेक्शन ॾांहुं वेंदा। 1 दर्जन सियासी पार्टियूं अवामी नज़रनि खां परे आहिनि। अकेलो इमरान ख़ान अवाम जे दिलनि ते छाइजी वियो आहे। बिजली जी बचत लाइ पावर डिवीज़न वॾे क़दम खणण जो फ़ैसिलो कंदे असम्बली तयार करे वरिती। पावर डिवीज़न मूजिब असम्बली जी मंज़ूरी काबीना खां वरिती वेंदी। असम्बली मूजिब सॼे मुल्क में कमर्शियल फीडर्स खे शाम जो 7 खां राति 9 वॻे ताईं बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कमर्शियल फीडर्स ते ॾींहं जे वक़्त में लोड शेडिंग न थींदी। पावर डिवीज़न जे ज़रिए मूजिब कमर्शियल फीडर्स बंदि थियण सां 5000 मेगावाट बिजली जी बचत थींदी। शाम जो 7 वॻे खां राति 11 वॻे ताईं ट्यूब वेल्स जी फीडर्स जी बिजली बि बंदि रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ट्यूब वेल्स वारा फीडर बंदि थियण सां 3000 मेगावाट बिजली जी बचत थींदी। तजवीज़नि ते हिन हफ़्ते वज़ीर आज़म ऐं काबीना खां मंज़ूरी वरिती वेंदी। गुज़िरियल महीने ब्लिंकन बिलावल मुलाक़ात में पहिरीं भेरे सुठी तामीरी ॻाल्हि ॿुधी आहे। अमेरिकी पढ़ी खाते जे तर्जुमान प्राइस चयो आहे त नई पाकिस्तानी हुकूमत जे नुमाइंदनि सां मिलण जा कुझु मौक़ा मिलिया आहिनि। बिलावल ब्लिंकन मुलाक़ात में ग़िज़ाई तहफ़्फ़ुज़ समेत समूरनि मसइलनि ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। नेड प्राइस मूजिब पाकिस्तान अमेरिका जो शराकतदार आहे ऐं हू इन शराकतदारी खे अॻिते वधाइण जा तरीक़ा तलाश कंदा। भारत में तापसदन पारां मुसलमाननि सां गॾु रहण जी मज़म्मत कंदे नेड प्राइस चयो त हुननि बीसी वेझे ॿिनि उहिदेदारनि जे जारहनि तबसरनि जी मज़म्मत कई आहे। लाहौर जी दहशतगर्दी जी अंत वारी अदालत लॉन्ग मार्च ऐं भंजरा केस में पीटीआई जे 15 अख़बारनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत पीटीआई जे 15 अख़बारनि जी बुरी ज़मानत 28 जून ताईं मंज़ूर कई। शफ़क़त महमूद, हमाद अज़हर, मुराद रास ऐं ॿियनि जी ज़मानत मंज़ूर कई वई। अदालत ईंदड़ ॿुधणे ते वकीलनि खे हतमी दलीलनि लाइ तलब करे वरितो। घारो सां सूसकी मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो हयाती विञाए वेठो। टाउन कमेटी वेझो सूसकी मोटरसाइकिल में टक्कर सिर्फ़ 50 वरीअ जे सुलेमान शेख दम ॾिनो। पोइ जो मड़ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मुल्क के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात मौसम खुशगवार थी वई। इस्लामाबाद, रावलपिंडी ऐं ॿिनि शहरनि में गड़े सां गॾु बरसात पई। लाहौर समेत पंजाब के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में भी ककर वसी पिया। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसातुनि जो सिलसिलो 23 जून ताईं जारी रहंदो। पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ पीडीएम ऐं ॿिनि इदारनि खे अलर्ट रहण की हिदायत करे छॾी। गम की बारिश ने भी तेरे नक्श को धोया नहीं। तूने मुझको खो दिया, मैंने तुझे खोया नहीं। नींद का हल्का गुलाबी सा खुमार आंखों में था। यूं लगा जैसे वो शब को देर तक सोया नहीं। जुर्म आदम ने किया और नस्ल आदम को सजा। काटता हूँ जिंदगी भर मैंने जो बोया नहीं। आई पीटीवी से पहिरीं न्यूज़कास्टर ड्रामा नवीस ऐं शायर तारिक अज़ीज़ जे विछोड़े खे 10 साल बेहामी पिया। पीटीवी जे प्रोग्राम नीलामगर ज़रिए शोहरत जी बुलंदियुनि ते पहुचंदड़ तारिक अज़ीज़ क़ौमी असैम्बली जो मेंबर बि रहियो। तारिक अज़ीज़ न्यूज़कास्टिंग प्रोग्राम जी मेज़बानी, फिल्म में अदाकारी समेत मुख़्तलिफ़ शोबनि में पाण मञायो।